पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी अगूणे वज़ीर आज़म कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की 44 वर्सी पीपी ज़िले क़यादत पारां टंडो आदम लग ॻोठ मीर हसन मरी में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई हुई। वर्सी तक़रीब में शिरकत लाइ पीपी मरकज़ी इतलात सेक्रेटरी वफ़ाक़ी वज़ीर चेयरपर्सन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शादिया अता मरी बैरानी हाउस का ॻोठ मीर हसन मरी रैली की सूरत में शरीक थी। वफ़ाक़ी वज़ीर सां रैली में ज़िले क़यादत तालके सुदूर उहदेदारनि समेत वर्करनि जो वॾो अंग शामिल हो। बैरानी हाउस ते वफ़ाक़ी वज़ीर शादिया अता मरी आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान चयो त शहीद भुट्टो खे 44 साल थी विया आहिनि शहीद थिए, मगर उनके खून सां अञा इंसाफ़ न थियो आहे। अदा अज 4 अप्रैल है तहां ॾिसो पिया त 44 साल गुज़री विया आहिनि जेको कारो फ़ैसिलो पाकिस्तान जी आला अदलिया पाकिस्तान जे हिकिड़े मुंतखब वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ ॾिनो। हिकिड़े डिक्टेटर जनरल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कायदे अवाम के गिरफ़्तार कयो ऐं वरी पोइ जेके सुप्रीम कोर्ट पहिरीं हाई कोर्ट जो फ़ैसिलो ऐं उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जो उहो ई साॻियो फ़ैसिलो जेको कायदे अवाम जे ख़िलाफ़ु आयो ऐं उन जे नतीजे में कायदे अवाम के शहीद कयो वियो। अॼु बि असां 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे लाइ इंसाफ़ जी घुर था कयूं। अॼु बि असां पंहिंजे कायदे अवाम सां जेका ज़्यादती थी आहे हुन जे लाइ इंसाफ़ पिया घुरूं। तव्हांखे यादि हूंदो त 2011 में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उन वक़्तु को चेयरमैन जनाब आसिफ अली ज़रदारी साहब सदर पाकिस्तान हुयो त उन वक़्तु सदर जी हैसियत में हुननि हिकिड़ो सदारती रेफरेंस सुप्रीम कोर्ट मोकिलियो हो ऐं हुन में इहो ई मुतालबो हुयो, हुन में सवाल कया विया हुआ त छो अॼु ताईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर आज़म पाकिस्तान के इंसाफ़ न मिलियो आहे, जॾहिं त उन ई सुप्रीम कोर्ट जे हिकिड़े जज उन ई बेंच जे हिकिड़े जज इहा ॻाल्हि टीवी शो में तस्लीम कई त नाहक भुट्टो साहब के फांसी ॾिनी वई, नाहक उहो फ़ैसिलो हुयो, उहो फ़ैसिलो ज़्यादती ते मबनी हुयो, ज़ुल्म ते मबनी हुयो। जॾहिं हिकिड़े जज इहा ॻाल्हि पाण कई त छा वजह आहे त अॼु 12 साल हुन खां पोइ बि 12 साल गुज़री विया आहिनि पर अॼु ताईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अॼु ताईं हुन जी रूह इंसाफ़ पई घुरे, हुन जा कारकुन इंसाफ़ पिया घुरनि, हुन जा सिपाही इंसाफ़ पिया घुरनि, हुन जा चाहींदड़ जेके आहिनि उहे इंसाफ़ पिया घुरनि। ये नाहक आहे, ये ज़ुल्म आहे ऐं तॾहिं असां चऊं था त अॼु ताईं ही हुसैनी काफ़िलो जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे ये लाशूं थो खणे, ही रत थो ॾिसे, ही जेलूं थो बर्दाश्त करे पर हक़ ऐं सच जी ॻाल्हि करण खां चुरे कोन थो। असां अॼु बि चवंदासीं त अॼु 4 अप्रैल आहे, उहो ई सुप्रीम कोर्ट आहे ऐं अॼु ताईं सुप्रीम कोर्ट पंहिंजी साख खे सही नथो करणु चाहे। असां ॾिठो आहे हिन पाकिस्तान जी तारीख़ में जेको जमहूरियत खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे उहो जनरल ऐं जजनि पहुचायो आहे। असां अॼु बि चाहींदासीं त उहे जनरल आहिनि जेके अॼु घोड़ारे कनि पिया, जेको हुननि प्रोजेक्ट इमरान लॉन्च कयो आहे जेको फेल थियो, मुल्क खे नुक़सानु थियो, पर अॼु ही जुडिशरी कमु पई करे ऐं हिन जुडिशरी खे ॾिसणु खपे त पाकिस्तान जे आइन में ऐं आर्टिकल 25 25 आर्टिकल में हर माण्हू कानून जे साम्हूं बराबरि आहे, को भेदभाव न हुजणु खपे, को कंहिंजो लाडलो न आहे, लाडली आहे त ही पाकिस्तान जी अवाम आहे, इंसाफ़ मिले त हिन अवाम खे मिले। रोज़ हिननि जा केस जेके आहिनि हुन तरीक़े सां त नथा जज साहिबान ॿुधनि जेको हिकिड़ो फरियादी आम पाकिस्तानी फ़रियाद खणी वेंदो आहे, पर हिकिड़े लाडले खे प्रोटेक्शन पई मिले, हिकिड़ो लाडलो आहे जेको पुलिस ते वार थो करे, हिकिड़ो लाडलो आहे जेको गिरफ़्तारी खां बरी आहे, हिकिड़ो आम पाकिस्तानी त गिरफ़्तार थिए थो, हिन मुल्क में ॿियनि जेके पार्टीज़ जा कारकुन आहिनि उहे गिरफ़्तार थियनि था, हुननि जा लीडर गिरफ़्तार थियनि था। आसिफ अली ज़रदारी साहब पाण बाइज़त तरीक़े सां गिरफ़्तारी ॾिए थो, जॾहिं हुनखे गिरफ़्तार करणु हुनजे घर बाक़ाइदा पुलिस वेंदी आहे त इज़त सां गिरफ़्तारी ॾिए थो, पर ही जेको लीडर आहे हिननि जो जेको लीडर आहे या गीदड़ आहे सम्झ में नथी अचे, उहो जेको ज़रदारी साहब चए थो कुएं खां ॾिजे थो, हुनजे बिस्तर जे हेठि वञी लिकी थो वञे, एतिरो हुनजे दिलि में ख़ौफ़ आहे न बहादुर लीडर त ॾे न गिरफ़्तारी, जेकॾहिं को गुनाह न कयो आहे, को जुर्म न कयो आहे त ॾे न गिरफ़्तारी।
असां त सम्झी नथा सघूं त अॼु अदलिया सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे प्रोटेक्ट पई करे ऐं जेके करोड़ पाकिस्तान जी आवाम आहे हुननि जा केस हुते जमा थियल आहिनि, अॼु ताईं माण्हुनि खे इंसाफ़ न मिलियो आहे। पर हिन माण्हू खे इंसाफ़ ॾियण लाइ अदालतूं जॾहिं बि हू चाहे थो अदालतूं खोले वेही था रहनि। इंसाफ़ सभिनि लाइ हिकु हुजणु खपे, पाकिस्तान सभिनि लाइ हिकु हुजणु खपे ऐं पाकिस्तान में सभु को माण्हू बराबरि हुजणु खपे, छाकाणि हीउ पाकिस्तान असांजो आहे, हम सब का है पाकिस्तान, रुगो हिकिड़े माण्हू जो पाकिस्तान न आहे। महिरबानी। वफ़ाक़ी वज़ीर शादिया तामरी जी रैली वरसी तक़रीब में शरीक थी त कारकुननि गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो। वरसी तक़रीब जे मेज़बान पीपी अॻवान शकील मरी पारां शहीद भुट्टो जे रूह खे एहसाल सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़ानी ऐं इफ़्तार पार्टी जो अहतमाम कयो वियो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे बुलंद दर्जात लाइ इज्तमाही दुआ पिणु घुरी वई। वरसी तक़रीब में पीपी ज़िले सांगड़ जो सदर अली हसन हिंगोर जो जनरल सेक्रेटरी जहांगीर जुणेजो, सूबाई नाइब सदर सरफराज राजर, चेयरमैन टाउन कमेटी बेरानी औरंगज़ेब मरी, सेनेटर इमामदीन शौकी, पीपी एमपी शाहिद खान थईम, पीपी तालके जाम नवाज़ अली सदर जाम ज़हीर अली, पीपी तालका खिपरो जो जनरल सेक्रेटरी उमर गुल हिंगोर जो, तालके सदर अमानुल्ला मरी, तारिक मरी, पीपी ज़िले सांगड़ जे फ़नान सेक्रेटरी अमीर महमद चांडियो, डॉक्टर नज़ीर अहमद चांडियो, हाजी अज़ीज़ अहमद चांडियो, शेर महमद डेरो, सप्तेन शाह, अब्दुल सत्तार खासकेली, लेडीज़ विंग ज़िले सदर रुखसाना शर समेत पार्टी विंग्स सिपाफ, यूथ विंग, लेडीज़ विंग जे उहिदेदारनि, पार्टी वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सां।